धारावाड़ भरसा गोठ परियो माछी में मीर हसन माछी जे घर में उताक के नामानो माण्हुनि ॿाहिरि ॾेई छाड़े छॾियो। मीर हसन माछी जो चवणु आहे त 2 लख खां वधीक नुक़सान थियो आहे। मां मिसकीन ग़रीब आहियां, मज़दूरी करे बचनि जो पेट गुज़र कंदो आहियां। रखियल समूरो सामान हंध बिस्तरा खटूं खाधे पीते जो सामान ऐं सभु कुझु सड़ी रख थी वियो आहे। मां बस वारनि खां मदद जी अपील थो करियां ऐं मां खुलियल आसमान हेठि वेठल आहियां। हिन महिल ताईं के बि तक जे MNA या MP का बि सार न लधी आहे। बुतार बुता क्यों था गरीब आऊं मिसकीन आऊं पूरे था रोज़ मजदूरी कंदा आऊं सिरूं हणंदा आऊं बटन ते पेट पालींदा आऊं गरीब आऊं मतलब चुप करे वेठा आऊं फुरिया वेठा आऊं। जेठ मोया ताल कोरौड़ी ज़िलो सखर असांजो इनखे पंहिंजो अपील आहे त असां गरीब आऊं मिसकीन आऊं ख़ुशि शाह या कोई बि आहे MP आहे MNA आहे असां हिन महिल ज़ाहिर न थियो आहे सदावारी न आहे। सोलंगिया मीर हसन नालो अथसि, ॻोठ परियो सोलंगीअ जो आहे, ज़िलो सखर आहे। असांजे हद जा MP MNA साईं खुर्शीद शाह ऐं अवेश शाह आहिनि ऐं बाहि हीअ राति लॻी आहे ओचितो 3 बजे खनि, जंहिंखे 2-3 कलाक गुज़रिया आहिनि। अञा अहिड़ी का ॻाल्हि थी कान्हे। नुक़सानु ग़रीब जो इलाही थियो आहे। हीअ पोरियत आहे, मिसकीन आहे, ग़रीब आहे। असां ईअं चवंदासीं त हुकूमत या साईं वस वारा बि हिन जी मदद कनि। हिन महिल हे खुले आसमान हेठों वेठो आहे। असांजी बि उन्हनि खे अपील इहा आहे त हिन ग़रीब जी मदद कनि। बाक़ी हाणे भला आलम चोर त कोशिशि कंदो, हर कोई मालिक बि ॻोल्हींदो, असां संगत बि ॻोल्हींदासीं। जे लभी वियो त उनखे बख़्श कोन कंदासीं केर बि हुजे। बाक़ी हाणे हिन सां वॾो नुक़सानु हिन वॾो फैज़मून सोलंगी आहे। हीअ असांजो ॻोठ परियो माछी आहे। असांजे हिन ॻोठ में जेके रहासी आहियूं सभु टकर ऐं श्रीगर मज़ूर आहिनि। मीर हसन जे घर खे अचानक राति जो 3 बजे बाहि लॻी, जंहिंजे दाउन ते असां उथियासीं। ॻोठ वारनि ओड़े पाड़े वारनि जे मदद सां असां बाहि खे विसायोसीं। तक़रीबन हिन जो नुक़सानु घणो थी वियो आहे, तक़रीबन 2-2.5 लख जो नुक़सानु थी वियो आहे। असां वस वारनि खे अपील था कयूं। असांजो देह टिमो आहे, तालको रौड़ी आहे, ज़िलो सखर आहे। खुर्शीद शाह खे अवेश शाह खे असां अपील था कयूं ऐं ओड़े पाड़े वारा वस वारनि खे बि असां अपील था कयूं, जेकॾहिं असांजे आवाज़ खे अॻिते वधाईंदा, ग़रीबनि जी मदद कंदा त असां उनजा शुक्रगुज़ार हूंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awami newshd.com।